सखर जिले में जिले काउंसिल सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन समेत म्यूनिसिपल कमेटी रोहिड़ी पनुआकिल ऐं टाउन कमेटी कंदरा सालेपट बागड़जी जीए शाह मकी शाह निसार सिद्दीकी तां मखसूस सीटुनि ते 108 खां वधीक कामयाब उम्मीदवारनि हलफ़ खणी वरितो। डीसी सखर इलेक्शन कमीशन जे ऑफिसरनि हलफ़ खणी वरितो, जंहिंखां पोइ हॉल जीए भुट्टो जे नारनि सां गूंजजी वियो। इन सिलसिले में सखर जे ज़िले काउंसिल सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन समेत म्यूनिसिपल कमेटी रोहिड़ी पनुआकिल टाउन कमेटी कंदरा सालेपट बागड़जी निसार सिद्दीकी जीए शाह मक्की शाह तां मखसूस सीटुनि जंहिंमें लेबर यूथ अक़लियती माज़ूर ऐं औरतुनि जी मखसूस सीटुनि तां कामयाब थियल 108 उम्मीदवारनि जी अलफ़बरदारी तक़रीब सखर जे ज़िले काउंसिल हॉल में थी। डीसी सखर शेहजाद ताहिर तहीम, ज़िले इलेक्शन कमिश्नर सखर अमीन बशीर कुरैशी, इलेक्शन ऑफिसर यासिर अहमद नए चूंडियल उम्मीदवारनि खां हलफ़ वरितो। इन मौके ते चीफ ऑफिसर ज़िले काउंसिल सखर सैयद अकबर अली मासूमी समेत गुलाम मुर्तज़ा घांगरो, ज़िले काउंसिल यूनियन सदर अब्दुल मजीद जिस्कानी समेत सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। तक़रीब में उम्मीदवारनि पारां सिंधी ऐं उर्दू में हलफ़ खंयो वियो।